शाहपुर चाकर में आम वापे डिशयूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं आहिनि, जे सबब गरीब तबको परेशान आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे महबूब मल्हा। हुकूमत जी नाक़स कारकर्दगी जे करे जिते पेट्रोल गैस बिजली जे रेटनि में इज़ाफ़ो थियो आहे, उते ई आम वाहिपे जी शयुनि में थींदड़ इज़ाफ़े आम माण्हू जी ज़िंदगी मफ़लूज बनाए छॾी आहे। उन मुतालिक़ आम माण्हू जा कहिड़ा वीचार आहिनि, अचो त पुछूं। किरियाना जो सामान जो उनमें कंट्री जो आसमान सां ॻाल्हियूं बि करे तो गरीबनि सां बिल्कुलु ज़ुल्म आहे। महंगाई तमामु हद खां घणी वधी वई आहे। उन जे लाइ असां हुकूमत खे अपील कंदासीं त कुझु सस्ताई कई वञे। खंड केतिरी महांगी थी वई आहे, घी वग़ैरह गरीब माण्हू मज़दूर माण्हू इन ते पहुची कोन था सघनि। पेट्रोल भी महंगो, गरीब वञे काॾे, न को सवारी आहे न को छा, जाते वञ भी पेट्रोल महंगो आहे, गेह महंगो, दाल महंगो, खंड महंगो, असां गरीब वञूं काॾे साईं। महंगाई ज़ुल्म करे छॾियो, गरीब माण्हू वीचारा मरण ते मजबूर आहे। जेका 100 वारी 50 वारी शइ हीअं 150 में पई मिले, तेल अलाए किथे वञी पहुतो आहे। अहिड़ो ज़ालिम हुकुमरान अलाए किथां आयो जो असां सभिनी खे तबाह करे छॾी। गरीब माण्हू खे हींअर 2 वेला जेको पेट आहे उहो बि खाइणु तमामु ॾुखियो थी वियो आहे। त पोइ उन जे लाइ सरकार खे सोचणु खपे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे महांगाई ते कंट्रोल करणु खपे। हुकूमत खे हिकिड़ी फिक्र आहे कंहिं नमूने रुगो आलमी इदारनि जी पूरत जी फुरणी कयूं या पंहिंजे भगोड़े साथियुनि खे बचाइण लाइ मुल्क जी आवाम जो पेट ते लत ॾियूं। गरीब आवाम न खाई सघे थी, न पी सघे थी, का शइ सस्ती न आहे। जीअण माना कि इन गवर्नमेंट जंजाल करे छॾियो आहे। शाम जो मिलंदा वीचारे गरीब हिकिड़े खे 500 रुपया ॾियारी, 600 ॾियारी उहा कॾहिं आहे कॾहिं न आहे। ऐं पोइ वरी जेको हुनजे घर में बीमारी आहे, सीमारी आहे, भत आहे, शादी आहे, पोइ त बहितर हुन गरीब लाइ बसि आऊं दाहूं आहिनि। हिननि हुकुमरान लाइ आऊं दाहूं, हू बि ॿुधनि बि कोन था। हे वरी वीचारा पिटनि त था पोइ कॾहिं अलाह कंहिंजी ॿुधंदो, या त वरी को अहिड़ो हुकुमरान अची ईंदो जेको सुधारींदो, या त वरी आऊं दाहूं त आहिनि। हे जेका ही मौजूदा सरकार आहे या तब्दीली सरकार जो नालो ॾेई तबाही करे छॾींदा आवाम जो। कैमरामैन आज़ाद असलम सां गॾु महबूब मल्हा, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।